दोस्तों सुबह बख़ैर, अस्सलाम वालेकुम। जी त अॼु जी तव्हांखे मौसम जी अपडेट ॿुधायां त अॼु 8 दिसंबर आहे 2023 ऐं आमद आहे 2024 जी। अॼु 8 दिसंबर आहे। अॼु खां पाण महसूसु करे सघूं था त जेको सीउ चइजे सो अॼु खां शुरू थियो आहे। न हवा आहे, न जी सुको जी सीउ हूंदो आहे, काफ़ी तेज़ सीउ। हिन में किथे किथे त पाण ॾिसंदासीं त पाणी में बर्फ़ बि ॼमी आहे ऐं बिल्कुलु ई अहिड़ा सीउ हिते लाड़ में घटि पवंदा आहिनि। पर अॼु जो जेको सीउ आहे जंहिंखे पाण चई सघूं था सफ़ा सुको सीउ। ऐं अॼु इन लाड़ी इलाइक़े बदीनी शादीलाल खुश्की आसपास में पाण शबनम बि चई सघूं था, माक बि चई सघूं था, कोयड़ो बि चई सघूं था आहे। पर परे परे ताईं जीअं हींअर पाण ॾिसूं साम्हूं गाॾी अचे पई, परे परे ताईं कोयड़ो आहे, माक आहे, परे परे ताईं तेज़ जेको त माकबा आहे ऐं सफ़ा सुको सीउ आहे। अॼु तव्हां मूंखे बि ॾिसी सघो था त आऊं बि अॼु पूरो माना पंहिंजे बंदोबस्त सां निकितो आहियां। हसमे अमल जेको थो आहे ऐं कोशिशि कंदो आहियां वॉक लाज़मी करियां, सो पंहिंजी हर वक़्तु वॉक करण जी कोशिशि कंदो आहियां। पर अॼु मुंहिंजी बि दिलि चयो त जेको थो न निकिरिजे, पर इन सीउ जो इन बंदोबस्त सां वॉक ते निकितासीं ऐं तव्हांखे मौसम जी अपडेट ॾियूं त तमामु अॼु सुको सीउ पाण चई सघूं था, सुको सीउ। ऐं ॿुधाइनि पिया त हाणे इहो सीउ में वरी हाणे वाध थींदी, इज़ाफ़ो सीउ में रहंदो ई रहंदो, बिल्कुलु रहंदो। सुबुह जो पहर आहे ऐं थधि में इज़ाफ़ो आहे। इहे साम्हूं सिज जूं किरणूं जेके निकिरनि पियूं, माशाअल्लाह मौसम बिल्कुलु सीउ आहे त पोइ सीउ बि हुजणु घुरिजे, सीउ बि लाज़मी आहे ऐं सीउ जो बिल्कुलु टाइम आहे, मौसम आहे तमामु बहितरीनु। पर अॼु तमामु पाण हिनखे चई सघूं था त सीउ तमामु घणो सीउ आहे, अॼु सुको सीउ सही चई सघूं था। अलमक़सद चवण जो इहो आहे त इन सां सीउ में बि जे माण्हू तेज़ हले थो या थोरो डोड़े थो त माण्हू गरम थियो वञे थो, सीउ लॻे कोन थो। ऐं चवण जो वरी इहो ई मक़सदु हूंदो आहे हल्की फुल्की हर माण्हू खे वॉक करणु ज़रूरी आहे ऐं डॉक्टर बि इहो ई चवनि था त वॉक करियो, मौसम जे हिसाब सां पंहिंजे बंदोबस्त सां वॉक कजे। ऐं मौसम तमामु गर्मी सर्दी इहे सभु मौसमूं आहिनि। गर्मी खां वरी बि सियारो बहितरु आहे। पाण ॾिसी सघूं था सुबुह जो टाइम आहे, सिज निकिरी रहियो आहे ऐं तमामु सीउ अॼु सुको पाण चऊं सुको सीउ आहे, बिल्कुलु सुको सीउ पाण चई सघूं था। तमामु बहितरीनु मौसम ऐं सुको सीउ पाण चऊं बिल्कुलु। ऐं मौसम ॾींहों पियो ॾींहुं हाणे जेको ॾींहं ईंदा वेंदा उन में सीउ वधंदो रहंदो ऐं सीउ वधे ई थो, वधंदो रहंदो जंहिंजो सीउ जो जेतिरो टाइम आहे। वरी बि जेको सो हिन माक में निकिरंदड़ जेके आहिनि ड्राइवर हज़रात उनखे वरी बि अपल आहे। जीअं ॾिसो हीअ मोटरसाइकिल अचे पियो न, हाणे हीअ धुंध में आहे, साम्हूं सिज निकिरे पियो ऐं इहो माक जेका आहे सो आरती हुजे थी रोड ते, तक़रीबन आरती जी पाण ॾिठोसीं। हाणे इहो सिज जीअं सिज निकिरे पियो, जीअं निकिरी वेंदो त पाण ॾिसंदासीं त माक हितां बिल्कुलु ई ग़ाइबु थी वेंदी। त चवण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त माक ते थोरी कंट्रोल सां थोरो गाॾी स्लो सां माण्हू पंहिंजी हयाती बचाए सघे थो। हयाती मौत अलाह जे हथ में आहे, वरी बि एहतियात ज़रूरी आहे। वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे।